अड़े ओ छोकरा मगी कुछ घट कयो मगी कुछ घट कयो जॾहिं तव्हां खे वॾेरो मुआवज़ो बनी जो ॾिए थो न त पोइ छॾे छो कोन था वञो बनी क्यों वॾी आकड़ थी छोकरा ॾींहं ॿिनि में इहा मगी तुंहिंजी लही वेंदी ऐं बनी त असां वठी वेंदासीं पर इहा ख़बर पोइ पवंदी त ॾिसूं केरु ॾाढो आहे ऐं केरु हीणो आहे हेलो अल्लाह चारे वांदा हेलो टिकटॉक तो थे हेलो हेलो फोन आई ना हमारा फोन बता यार जे तू के दिल ही ही न दा दिल ही न ॾियां चओ ना वो गानो गानो चओ ना यार जे हेलो तोखे दिल ही न ॾियां हेलो मां हिक हिक जे अॻियां सुरवा नदाहूं क्या चल दिया यार जे क्या दर्द है तेरे आवाज में छोरे शायद मां दिल ही न ॾियां अस्सलाम वालेकुम दोस्तों अज असांजी जेको आहे सो नई फिल्म जी जेका 2026 उन जी शूटिंग हली रही आहे असांजो रोशन कैमरामैन ऐं असांजो अदाकार दोस्त पंहिंजो इरफान ऐं आज़म सभु दोस्त बीठा आहिनि ऐं शूटिंग हले पई हे असांजो उस्ताद पंहिंजो मुर्तज़ा फिल्म जी शूटिंग हले पई मज़ो वठींदो असांजो VIP आर्टिस्ट दोस्त इरफान रिकॉर्डिंग हले पई असांजी हा हाणे ॿुधायो छा मसलो आहे सर असां मसलो इहो आहे त असां रिकॉर्डिंग ते बीठा आहियूं ऐं जेको आहे सो असांजी फिल्म पई थी अचे उन जे लाइ असां रिकॉर्डिंग पिया कयूं फिल्म जो हिकिड़ो शाट हुते वठणो पर असांजे माइक इशू अची वियो आहे माइकनि में न ही जेको घर विच में असांजो शागिर्द आहे भलो प्यारो दोस्त आहे असांजो नओं शागिर्द आहे यूट्यूबर बि आहे टिकटॉकर बि आहे ऐं हिन जो जेको आहे चैनल खे सब्सक्राइब कयो इरफान अली ऑफिशियल जो हिन जो चैनल आहे ऐं हुन जो इनकरी इहो त सोलो कम आहे विच में बार बार ॻाल्हाए थो उन ते बि असां हिनखे तनक़ीद कई आहे असां हिनखे बार बार चयूं था सम्झायूं था सम्झी वेंदो खणी आयो आहे पुराणो हिकिड़ो लीड हाणे किथां कमु कंदो 2016 जो 26 बीहण वारो आहे तूं ॿुधा तूं छा चओ हेॾे अरे हेॾे अरे ओए तूं न ॻाल्हाईंदे तूं हे छोकिरा ॾिसंदा